कैंसर, सरतान, ज़ोल जी रुजत हिन हफ़्ते जी आख़िर खां वठी 28 अक्टूबर ताईं अची रही आहे, जंहिं करे माली मामलात असरअंदाज थींदा। तव्हांखे सोचण जो मौक़ो पिणु मिलंदो, तव्हांजो पैसो किथां खां किथे लॻी रहियो आहे। का तरकीब या हल हिन हफ़्ते जे आख़िर में सोचींदा। उन खां अलावा तव्हांखे का दावत मिली रही आहे, पर तव्हां आराम करण लाइ दीवाना थी रहिया आहियो, सुस्ती ऐं काहलीअ जो मुज़ाहिरो कंदा। तव्हांखे दावत ते ज़रूरु वञणु खपे। ऐं ॿियो त तव्हांखे अदवाजी मामलनि ते तजिज़ियो करण जो मौक़ो मिलंदो। तव्हांखे पंहिंजे हालतुनि ते बसीरत मिलंदी, उन लाइ ज़रूरु सोचियो ऐं हालतुनि जो हल ॻोल्हियो। ऐं हिकु ॿियो सितारो तव्हांजे कैरियर में सुठियूं ऐं ख़राबु हालतूं पैदा करण जे लाइ अची रहियो आहे। अंगारो ऐं अरबा ते तव्हां परेशान थी वेंदा त माली ख़र्चनि जे हवाले सां कॾहिं पोज़ीशन सुठे तरफ़ ईंदी। उन सिलसिले में सोचण लाइ